जल्द खां जल्द आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कयो वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकु भेरो ॿीहर इलेक्शन कमीशन खां मुतालबो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चूंड तारीख़ साम्हूं ईंदी त पंहिंजी चूंड हिकमत अमली साम्हूं आणींदासीं। समूरनि जमातुनि खे लेवल प्लानिंग फील्ड मिलणु घुर्जे। जनरल पातशाह इफ्तिखार चौधरी ऐं सियासी जमात साज़िश करे साल 2013 में पीपल्स पार्टी खे पंजाब मां कढियो। बाद में इन जमात पाण बि पंजाब मां पीपल्स पार्टी खे कढण जो नुक़सान कयो। साल 2018 में जनरल फैज़ ऐं साकिब निसार जो गठजोड़ बि सभिनी जे साम्हूं आहे। नैब तरमीमुनि ते सुप्रीम कोर्ट मां इन ई फ़ैसिले जी उमीद हुई। नैब केस पुराणे कानून तहत हुजनि या नए कानून तहत मुंहुं ॾियण लाइ तयार आहियूं। एहतिसाब सभिनी जो थियणु घुर्जे। सुप्रीम कोर्ट नैब तरमीम जूं हिक खां सवाइ सभई शिकूं काल अदम करार ॾेई छॾियूं। समूरियूं सियासतदाननि जा नैब तरमीमुनि ज़रिए बंदि कयल केस ॿीहर खोलण जो हुकुम। नैब खे 50 करोड़ खां घटि मालियत वारे करप्शन केसनि जी जांच जी इजाज़त। अवामी उहिदा रखंदड़ सियासतदाननि ख़िलाफ़ करप्शन केस बहाल। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त नैब ऐं एहतिसाबी अदालतुनि मां जारी थियल सभई फ़ैसिला काल अदम करार ॾिना वञनि था। करप्शन केस जिथे रुकिया हुआ हफ़्ते अंदर उतां ई शुरू कया वञनि। 7 ॾींहनि अंदर मुकमल रिकॉर्ड एहतिसाबी अदालत खे उमाणे वञे। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मंसूर अली शाह अदालती फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। सुप्रीम कोर्ट जी तकरारी बेंच नैब तरमीमुनि ते तकरारी फ़ैसिलो ॾिनो। फ़ैसिले खां पोइ नैब जो पुराणो कानून तहरीक इंसाफ़ ऐं पीटीआई चेयरमैन खे मुबारक हुजे। हाणे खेनि ज़मानत न मिलंदी ऐं 90 ॾींहनि जो रिमांड भोगणो पवंदो। इहो बि चई सघंदा त सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। नून लीग अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त संदसि राय हुई त नैब जो बेरहम कानून ख़त्म न कयो वञे, छाकाणि त असां भोगी चुका आहियूं। उहिदो छॾींदड़ चीफ जस्टिस पंहिंजे इदारे खां सभ खां वधीक नुक़सान पहुचायो। नवाज़ शरीफ़ हिकु आज़ाद शहरी तौरु वापसि अची हिफ़ाज़ती ज़मानत हासिल कंदो। संदसि कानूनी ॾुखियायूं ख़त्म करण लाइ कानूनी टीम कमु करे रही आहे। नैब तरमीमुनि बाबति केस जो फ़ैसिलो नाहे पढ़ियो। नैब तरमीमुनि बाबति कानून वारी वज़ारत जेका तजवीज़ ॾींदी उहा शेयर कई वेंदी। चूंडनि जी तारीख़ जो ऐलान नथो करे सघां, अहिड़ो अमल गैर कानूनी हूंदो। मुग़ल बादशाह नाहिया जो सियासतदाननि ऐं ब्यूरोक्रेट खे लाइन में बीहारे गोली हणी छॾियां। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त सिंध जे कचे में ऑपरेशन बाबति फ़ैसिलो ऑपरेशनल कमांड कंदी। फ़ैसिलो थियो आहे त जेको बि रियासत मुख़ालिफ़ हूंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं आलमी मंडी सां सुञाणियल हूंदियूं आहिनि। अफ़गान पनाहगीरनि खे वापसि मोकिलण लाइ 3 कैटेगरियूं जोड़ी वयूं आहिनि। बिना वीज़ा जे पाकिस्तान पहुतल अफ़गान पनाहगीरनि खे वापसि मोकिलियो वेंदो। निगरान हुकूमत जेतिरे बि वक़्त लाइ हुजे पर भरपूर नमूने कमु कंदी। गैर कानूनी कारोबार में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जमहूरियत ते पुख़्तो यकीन आहे। पीपल्स पार्टी जमहूरियत ख़ातिर कंहिं बि क़ुर्बानीअ खां न खीबाईंदी। जमहूरियत बावकार ऐं महज़ मुआशरे जी ज़मानत आहे। इहा हिकु अहिड़ी रोशनी आहे जेका तरक़ीअ जी मंज़िलुनि जो रस्तो ॾेखारींदी आहे। कोयटा जे इलाइक़े वेलीतिंगी में सिक्योरिटी फोर्सिस ते हमिलो, हिकु एहलकार शहीद, ॿियो ज़ख़्मी। फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि जी फायरिंग में सूबेदार कैसर रहीम शहीद थी वियो। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दीअ जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। बहादुर सिपाहियुनि जूं क़ुर्बानियूं असांजो अज़म वधीक मज़बूत कंदियूं आहिनि। फ्रांसिक डिवीज़न जो सॉफ्टवेयर गैर फ़ाल हुजण जो नोटिस IG सिंध खां रिपोर्ट तलब। निगरान वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चयो आहे त फ्रांसिक सॉफ्टवेयर गैर फ़ाल हुजण सां ॻोल्हनि जे ख़ौल जी जांच थींदी। ॿुधायो वञे त सॉफ्टवेयर अपडेट करणु कंहिंजी ज़िम्मेवारी आहे। IG सिंध मामलनि जी तफ़सीली जांच करे रिपोर्ट ॾिए ऐं जे ऑफिसर जी नाअहली आहे उन ख़िलाफ़ कार्रवाई कई। कराची में रेंजर जो खंड ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन। बल्दिया टाउन जे 2 गोदामनि मां खंड जा 1,40,000 थेला हथ। रेंजर तर्जुमान चयो आहे त हथ कयल खंड जे थेलनि जी मालियत 1 अरब रुपयनि खां मथे आहे। खंड मुबैना तौर बलोचिस्तान रस्ते अफ़गानिस्तान उमाणी वेंदी हुई। हथ कयल खंड कानूनी कार्रवाई लाइ सिविल इंतज़ामिया हवाले कई वई आहे।
कोरंगी गुदाम चोरंगी भरिसां हथियारबंदनि हथां हिकु ॼणो क़त्ल। हथियारबंदनि जी फायरिंग में नासिर थॾे ते मारिजी वियो। अशफाक ज़ख़्मी थी पियो। कोटड़ी में जवाबदार घर उणबण तां पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। साइड जे बबर चौक वारे इलाइक़े में साजिद सोलंकी 30 शबनम सोलंकी खे गोलियुनि जो खाॼ बणायो। नारे वेझो सूरत थाणे जे संतपन साहब प्राइमरी स्कूल चूडको अॻियां ॿारनियूं अगवा मोटरसाइकिल सवार अणॼातल जवाबदार स्कूल वेंदड़ 7 वरनि जी ख़ानज़ादी ऐं 5 वरनि जी रीना मला खे अगवा करे विया। पुलिस एनसी दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। रसूलाबाद वेझो ॻोठ मोतपाड़चा में सहता बिरादरी जी बिंदुरनि में ज़मीन जे मामले तां जहिड़ो रोज़ाने सोभ जो रिपोर्टर रहीम बख़्श सहतो संदसि पुटु ज़हीर ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। गिम्स अस्पताल मुंतक़िल। सिविल सोसाइटी साफ़ इंसाफ़ जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। खानवाड़ वेझो प्राइमरी स्कूल में निंगरी ते मुबैना तशद्दुद कंदड़ उस्ताद मुअत्तल। डायरेक्टर प्राइमरी स्कूल्स लेटर जारी करे बाबर अली खोखर खे मुअत्तल कयो। पुलिस कार्रवाई कंदे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। मुतासिर निंगरी रीमा जलवाड़ी वधीक इलाज लाइ कराची जी अस्पताल मुंतक़िल। गुज़िरियल ॾींहुं सबक़ यादि करण ते उस्ताद निंगरीअ खे मुबैना तौर भितुनि सां टकर हणाया हुआ। टंडो गुलाम हैदर सिविल अस्पताल इंतजामिया इंसानियत जा लीका लताड़े छॾिया। विमल आयल ज़ेबू ज़ाल मुमताज़ चांग खे दाख़िल करण खां इनकार। गोरहारी औरत चिंची रिक्शा में ॿार खे जनम ॾिनो। औरत खे गणती जोगी हालत में मातली अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ऐं नाले वारे लेखक सहाफ़ी ऐं शाइर शमशेर उल हैदरी जी 93वीं सालगिरह मल्हाई पई वञे। शमशेर उल हैदरी सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां बुनियादी मसइलनि लाइ आवाज़ उथारियो। केतिराई किताब, डॉक्यूमेंट्रियूं ऐं ड्रामा लिखंदड़ शमशेर उल हैदरी खे ख़िदमतुनि जी मञता में केतिरनि ई अवार्ड सां नवाज़ियो वियो।